डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी मशहूर मुहक़िक़ सिंधी अदब जो पारखू सिंधी अदबी तारीख़ खे सहेड़ींदड़ इल्म व अदब जी ख़िदमत कंदड़ सिंध जो मशहूर ॾाहो डॉक्टर मेमण अब्दुल मजीद सिंधी ज़िले शिकारपुर जे तालके लखीअ जे ॻोठ माड़ी में 1903 ईस्वी में ॼाओ। पाण शुराती तालीम पंहिंजे ई ॻोठ में हासिल कयाई। शुरात में तपेदार थियो। MA सिंधी में करण खां पोइ इस्लामिया कॉलेज सखर में लेक्चरार मुक़रर थियो, जिते काफ़ी अरसो रहियो। सखर में इस्लामिया कॉलेज में सिंधी अदबी सोसाइटी क़ाइमु कयाई, जंहिं तरफ़ां कई आल सिंध मुशाइरा ऐं मुज़ाकरात कराइण जो इंतज़ाम कयाई। उन्हनि मुज़ाकरात ऐं मुशाइरनि में सिंध जा नाले वारा अदीब ऐं शाइर शिरकत कंदा हुआ, जन जा ज़रीन ख़याल ऐं शेर इस्लामी कॉलेज जे सालियाने मख़ज़न में छपबा रहंदा हुआ, जंहिंजी सिंधी भाङे जो इंचार्ज पाण हूंदो हो। 1974 ईस्वी में डॉक्टर साहब बयानुल आरफीन सिंधी जी तरतीब ऐं उबटार जे उनवान तहत मक़ालो लिखी PhD जी डिग्री हासिल कयाई। डॉक्टर साहब पाकिस्तान ठहण खां थोरो अॻु में लाड़काणे लॾे आयो हो। इस्लामिया कॉलेज जी नेशनलाइज़ थियण खां पोइ लाड़काणे बदिली थी वियो, जिते गवर्नमेंट कॉमर्स कॉलेज लाड़काणे जे प्रिंसिपाल जे उहिदे तां 1990 ईस्वी में रिटायर थियो। डॉक्टर साहब सिंधी अदब जी मुख़्तसर तारीख़ जहिड़ो क़ीमती किताब लिखियो ऐं उर्दू में भी संदसि अदब की मुख़्तसर तारीख़ लिखियाई। संदसि ॿिनि किताबनि में नातिया शाइरी, सिंधी शरह कसीदा, बरदू शरीफ, सीरत नबी, तफ़सीर हाशमी, सिंधी नसर में आंदल तज़किरा शाहबाज, करीम जो कलाम, तज़किरा शोराए सखर, सिंधी अदब जो तनक़ीदी जाइज़ो, ज्योतियूं जवाहरनि जूं, सिंधी अदब जो तनक़ीदी जाइज़ो, माणक मोती लाल ॿ भाङा, परख ऐं परोड़, सिंधी इल्म व अदब, उसूल ऐं अहंजाण, शिकारपुर जी ॿोली, फ़िक्र लतीफ़, लतीफ़ जो पैगाम, लतीफ़ी लात, सचल जो सनियो, फ़िक्र बेदल, सिंधी सकाफ़त ते इस्लामी असरात, शाह जे सुर कल्याण जी शरह, सुर ॾहर जी शरह, सुर सारंग जी शरह, पाकिस्तानी लिसानियात उर्दू, निगार शाट सिंध उर्दू, संदा में सूफियाना तहरीकें उर्दू। डॉक्टर साहब जी इल्मी ऐं अदबी ख़िदमतनि जो एतराफ़ सिंध जे सभिनी इल्मी अदबी हलक़नि में थियल आहे। संदसि कलमी कावशनि जे करे 1986 ईस्वी में खेसि सदारती एवार्ड तमग़े इम्तियाज़ मिलियो, जॾहिं त 1996 ईस्वी में खेसि सितारे इम्तियाज़ बि मिलियो। डॉक्टर साहब 1996 ईस्वी में वफ़ात कई।